नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त ख़ासकेली एतिहाद खैरपुर जे चेयरमैन सराई आबिद हुसैन ख़ासकेली जी महांगाई बाबति पीर जे ॻोठ में पहुची अवामी न्यूज़ ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चवणु हो त महंगाई तमामु हिकिड़ी वधी वई आहे पाकिस्तान में। इमरान खान जेके वाइदा कया हुया पंहिंजे दौर में, जॾहिं कंटेनर ते बि वाइदो कंदो हुयो त जेको हुकुमरान करप्ट हुजे उहो उन दौर में महांगाई थींदी आहे। हाणे असांखे लॻे थो पाण करप्ट आहे, एॾी महांगाई वधी वई आहे, ग़रीब जी पहुच खां हर शइ दूर आहे। ऐं खाधे पीते जूं हुजनि, पेट्रोल हुजे, गैस हुजे, बिजली हुजे, तमामु हिकु महांगाई मां हिन दौर मुश्किल सां ग़रीब माण्हू रही सघे थो। हिन हुकूमत ऐं पहिरीं हुकूमत मां केतिरो मुतमिन आहियो? हिन खां पहिरीं हुकूमत अञा सुठी हुई, ग़रीबनि खे रिलीफ मिले पियो, महांगाई घटि हुई। हिन तमामु हिकिड़ी महांगाई करे छॾी आहे। करप्ट उहे साॻा ई मां हिन सां गॾु वेठा आहिनि जेके पहिरियों हुकूमतनि में रहिया हुया। छा था सम्झो हाणे को आवाम खे रिलीफ मिली सघंदो? ॾिसण में त को रिलीफ अञा त कोन थो अचे। ठठोला ई आवामी जेके नारा बीठा हणंदा आहिनि उन हवाले सां का शइ आहे त कोन। अॻु में बि वाइदा करे चुका आहिनि, हाणे बि उहे वाइदा पिया था कनि, पर रिलीफ कोन मिलंदो। पोइ हाणे छा था सम्झो, आवाम वोट ॾींदो हिन हुकूमत खे? ईंदड़ हुकूमत कंहिंजी पई ठहे? आवाम त हाणे पाण ई ॾिसी चुको आहे। ईंदड़ हुकूमत इंशाअल्लाह बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो पाकिस्तान जो। असां त पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कंदासीं ऐं उहा ई जमहूरी हक़ी पार्टी आहे, शहीदनि जी पार्टी आहे, जंहिं पंहिंजी क़ुर्बानी ॾिनियूं ऐं मज़लूम ग़रीबनि खे रोज़गार ॾिनो। हर शइ उन्हनि ई ॾिनी पीपल्स पार्टी दौर में। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।